अस्सलाम वालेकुम दोस्तों अज पाण 6 दर्जे जी रियाज़ीअ जे बाब ॿिएं होल नंबर्स यानी सॼा अदद उन जी ॿी एक्सरसाइज यानी एक्सरसाइज नंबर 2.2 कंदासीं। उन में पाण हीअ 4 शयूं सिखंदासीं जेके तव्हांजे ज़हन में हुजण घुरिजनि। सभ खां पहिरीं लार्जेस्ट और स्मॉलेस्ट डिजिट नंबर, ठीक आहे, वॾे में वॾो या नंढे में नंढो अंग, ठीक आहे। उन खां पोइ एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ होल नंबर्स, सॼनि अददनि जी जोड़ई कट। अहिड़े नमूने सां ॿिया ही 2 लॉज आहिनि, कम्यूटेटिव लॉज अंडर एडिशन ऐं एसोसिएटिव लॉ अंडर एडिशन, यानी सिंधीअ में थींदो जोड़ जे लिहाज़ खां मटा सटा वारी ख़ासियत, जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत। सो दोस्तों हीअ 4 शयूं पाण हिन में पढ़ंदासीं। हाणे अचो त हिन खे पाण शुरू करियूं था। ही आहे मूं वटि जेको किताब आहे इंग्लिश मीडियम जो, उन जे सिफ़े नंबर 25 ते ही मश्क मौजूद आहे। सो हाणे हिन जो सभ खां पहिरियों जेको आहे सो आहे क्वेश्चन, उहो रिलेट करे थो हिन सां, ठीक आहे। हाणे हिन में चवे थो त वॾे में वॾो 6 अंगी अदद ऐं नंढे में नंढो 7 अंगी अदद, इन्हनि ॿिन्ही जो सम छा थींदो, यानी उन्हनि जो जोड़ छा थींदो। पहिरीं पाण वॾे में वॾो 6 अंगी अदद लिखण जी कोशिश कंदासीं। जेकॾहिं दोस्तों हुजे वॾे में वॾो त तव्हां लॻायो 999 ऐं नंढो त उन में लॻायो 1 ऐं 00, ठीक आहे। हाणे जेकॾहिं हिन में चए थो त लार्जेस्ट 6 डिजिट नंबर, त लार्जेस्ट आहे उन जे करे 1 2 3 4 5 ऐं 6 ही थी वियो 6 डिजिट्स वारो लार्जेस्ट नंबर। छो थी वियो, सबब इहो आहे त जेकॾहिं हिन सां हाणे हिकिड़ो बि जोड़ करियूं त हीअ जेको आहे सो 7 डिजिट्स में अची वेंदो, ठीक आहे। इहो तव्हां सादो हीअं बि सम्झी सघो था त ॾिसो ही आहे 99, ही आहे 2 अंगी वॾे में वॾो अदद। छो आहे, छो त आहे त 2 अंगी अदद हीअ बि, पर हिन खां पोइ 26 बि लिखी सघिजे थो जेको उन खां वॾो आहे, पर उहो रहंदो 2 अंगी अदद ई, पर ही उहो 2 अंगी अदद आहे। जेकॾहिं इन खां अॻिते वधंदासीं त पोइ पाण 100 लिखंदासीं ऐं उहो 3 अंगी अदद थी वेंदो, ठीक आहे। त अहिड़े नमूने सां ही थी वियो 2 अंगी वॾे में वॾो अदद, ऐं साॻे नमूने सां ही थींदो 3 अंगी नंढे में नंढो अदद। सबब छा आहे त फ़र्ज़ करियो आहे त ही बि 3 अंगी अदद, पर हाणे इन खां नंढो, फ़र्ज़ करियो त 540 लिखां थो, हिन खां नंढो आहे, पर हीअ जेको आहे सो आहे 3 अंगी अदद। हाणे नंढे में नंढो ही 3 अंगी अदद इन करे आहे जो हिन मां जेकॾहिं पोइते मोटंदासीं त पाण वरी 99 ते ईंदासीं। 100 खां पहिरीं 99, पोइ अंग घटिजी वेंदो, यानी 2 अंगी अदद थी वेंदो। सो उन जे करे वॾे में वॾे अंगी अदद लिखण जे करे असांखे 999 लिखणा पवंदा, जॾहिं त नंढे में नंढे अंग लिखण जे लाइ 00 लॻाए आख़िर में 1 लिखणो पवंदो, ठीक आहे। त दोस्तों ही आहे 6 अंगी वॾे में वॾो अदद, ऐं हू चए थो त इन में जोड़ करियो 7 अंगी नंढे में नंढो अदद। त बिल्कुलु सादो आहे, तव्हां हिन में जोड़ करे सघो था। 7 अंगी अदद हूंदो त 0 0 0 ही 3 4 5 6, हाणे आख़िरी वारो पाण 1 लॻाईंदासीं, ठीक आहे। त हाणे ही थी वियो नंढे में नंढो 7 अंगी अदद। तव्हां हिननि जो जोड़ आसानी में करे सघो था। तव्हांखे प्राइमरी यादि अची वई हूंदी, ही प्राइमरी जो सवाल थी वियो, ठीक आहे। त अहिड़े नमूने सां इहो सवाल तव्हांजो पहिरियों नंबर मुकमल थी वियो, ऐं साॻे नमूने तव्हां सम्झी चुका त वॾे में वॾो या नंढे में नंढो डिजिट वारो अंग कीअं लिखबो आहे, ठीक आहे। हाणे अचूं था हिन जे सवाल नंबर 2 खे जेकॾहिं ॾिसूं त हीअ चवे थो त ॻोठ में 2700 माण्हू रहनि था, जिन में मर्द आहिनि 1070 ऐं औरतूं आहिनि 915। हाणे ॿुधायो त ॿार घणा थिया। ज़ाहिर आहे त ॻोठ में मर्द औरतूं ऐं ॿार ई रहंदा हूंदा। सो हाणे हुन असांखे मर्द ऐं औरतूं ॿुधायूं आहिनि, पर ॿार पुछे थो, ठीक आहे। हिन 2 नंबर खे आउं लिखी तव्हांखे ॾियां थो, करिणो तव्हांखे पवंदो।
कुल घणा माण्हू आहिनि 2700 ठीकु आहे। इन्हनि मां ज़ाहिर आहे त ही मर्द तोड़े औरतूं जेके आहिनि से मिलाए कट करणियूं पवंदियूं ठीकु आहे। त हाणे हीअ तव्हांजो थी वियो, ही मर्द ही औरतूं इन्हनि खे मिलाईंदो, इहे ॿई हिन मां कट कंदो 2700 मां, त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हाणे बाक़ी जेके बचा उहे 12 ई हूंदा ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हेठि टियों ऐं चोथों नंबर बि सुवाल आहिनि जेके तव्हां आसानी सां करे सघंदव। करण जी कोशिशि करियो, हेकर ॿीहर टीहर हर पर जेकॾहिं थकिजी पओ त पोइ असांखे यादि करियो न, विसारियो न असांखे, असीं तव्हांजे लाइ आसानी करण जे लाइ मौजूदु आहियूं। हाणे अचूं था, अच्छा ऐं ॾिसां त आवाज़ु पहुचे, बिल्कुलु आवाज़ु पहुचे पियो, पर आवाज़ु पहुचण जी तस्दीक आउं ॿिनि तरीक़नि सां कंदो आहियां। बिल्कुलु तव्हांखे ख़बर हूंदी हिकिड़ो इहो त ही माइक भरे पियो या न, ऐं ॿियो जेको आहे सो इहो त सब्सक्राइबर वधनि पिया, व्यूज़ वधनि पिया या न ठीकु आहे। सो मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचे थो त ज़रूरु व्यूज़ वधनि घुरिजनि ऐं सब्सक्राइबर पवणो ठीकु आहे। हाणे अचूं था 5 नंबर सुवाल ते। 5 नंबर आहे कम्यूटेटिव लॉ जे बारे में ठीकु आहे। हाणे हिन जो थी वियो, ही जेके सवाल आहे सो रिलेट करे थो एडिटिव ऐं कम्यूटेटिव, यानी ही ॿियों बि ऐं उन खां पोइ टियों ऐं चोथों बि इन जाई हूंदा ठीकु आहे। टियों ऐं चोथों जेके सवाल हूंदा इहे बि हिन सां रिलेटेड अथव। हाणे अचूं था कम्यूटेटिव लॉ ते। कम्यूटेटिव लॉ या जोड़ जी संगत वारी ख़ासियत इहा चवे थी द सम ऑफ two whole numbers in any order will be the same, यानी सादी ॻाल्हि आहे त ॿ रक़मूं तव्हां जोड़ करियो, पोइ कहिड़ी बि अॻु में कहिड़ी बि पोइ रखियो त जवाबु साॻियो ईंदो। इन जो मिसाल तव्हां वठी सघो था, फ़र्ज़ु करियो 5 वाधू 7, तव्हां 5 वाधू 7 करियो या 7 वाधू 5 करियो, ॻाल्हि साॻी थींदी। हीअ बि 12 थींदा जॾहिं त हीअ बि 13 कोन 12 ई थींदा ठीकु आहे। इहो आहे ही जेको आहे सो कम्यूटेटिव लॉ अंडर एडिशन, यानी जोड़ जे लिहाज़ खां मटा सटा वारी ख़ासियत, हिननि जूं जायूं मटाइण। हाणे तव्हां हिन जो 5 नंबर जंहिंमें तक़रीबन 4 सवाल आहिनि तव्हां आसानीअ सां करे सघो था। हिननि जूं सिर्फ़ु जायूं बदिलाइणियूं आहिनि ठीकु आहे। ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां थो वरी बि, हिन जो जी पहिरियों नंबर आहे 7628 एंड 39780। अव्हांखे छा करिणो आहे, 7628 ऐं वाधू 39780 ऐं हिन पासे वरी 39780 पहिरीं लिखणा आहिनि ऐं 7628 पोइ ठीकु आहे। हाणे तव्हां छा कंदव, हिननि खे बि हीअं बि करे सघो था, पर हीअं लिखी कंहिं ॿी जाइ ते हिननि जो जोड़ कंदव ऐं हिननि जो जोड़ कंदव, ॿिन्ही जो जोड़ बराबरि ईंदो ठीकु आहे। अहिड़े नमूने सां इहे तव्हां सवाल करे सघो था ठीकु। हाणे अचूं था पाण उन सवाल ते जेको सवाल आहे 6 नंबर ठीकु आहे। हाणे 6 नंबर जेको सवाल आहे उहो आहे छाजे बारे में, एसोसिएटिव लॉ अंडर एडिशन, जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत। मटा सटा ऐं संगत में वेरी सिंपल, हुन में 2 रक़मूं हूंदियूं आहिनि जॾहिं त हुन में 2 खां वधीक 3 हूंदियूं आहिनि ठीकु आहे। हाणे पाण छा कंदासीं, इहो ईअं ई अथव। जेकॾहिं आउं लिखां थो हिते फ़र्ज़ु करियो 15 वाधू 17 ऐं वाधू 8 फ़र्ज़ु करियो ठीकु आहे। हाणे हीअ मूं लिखी छॾिया। हाणे हिन पासे हिननि जी जाइ मटाए, यानी हिननि खे फ़र्ज़ु करियो ऐं हीअं थो डिंगी में बंदि करे छॾिया ऐं हिन पासे वरी आउं पहिरीं 15 ऐं 17 खे जोड़ थो करियां ऐं 8 खे बाद में थो जोड़ करियां ठीकु आहे। डिंगी लॻाइण जो मक़सदु आहे त हाणे ज़ाहिर आहे त तव्हांखे ख़बर आहे पहिरीं डिंगी छॾाइबी, सो पहिरीं 15 ऐं 17 ऐं 8 जोड़ थींदा, हिन पासे पहिरीं वरी 15 ऐं 17 जोड़ थींदा, पोइ 8 थींदा। ॿिन्ही सूरतनि में जवाबु साॻियो ई ईंदो ठीकु आहे।
जोड़ आहे तव्हां सम्झो था घणे वक़्तु वठण जी ज़रूरत न आहे ठीकु आहे हिनखे जे करे वाधू करियो त हाणे हीअ थींदा 15 ऐं 8 ऐं 17 थींदा 25 जॾहिं त हिन में थींदा 15 ऐं 17 32 हाणे हीअ ॾिंगी ख़तम थी वई हिते 8 जोड़ थींदा हिते हूअं ई 15 थींदा तव्हां सम्झी सघो था त ही बि 40 थींदा ऐं ही बि 40 थींदा अहिड़े नमूने सां इहो तव्हांजो थी वियो जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत ठीकु आहे ऐं ॻाल्हियूं रिपीट इन करे कोन थो करियां त तव्हां वीडियो खे डाउनलोड करे हिनखे केतिरा ई भेरा पाण रिपीट करे सघो था बाक़ी हिकिड़े ई धक में जेको सम्झी वञे उन जे लाइ बार बार रिपीट करणु उनजो वक़्तु ज़ियान करणु आहे ठीकु आहे हाणे इन जो आहे 7 नंबर सवाल मुंहिंजे ख़्याल में त 7 नंबर सवाल में सिर्फ़ु ब्लैंक्स आहिनि हिन में एसोसिएटिव ऐं कम्यूटेटिव जेको ला आहे उन जी तव्हां खां मालूमात वठे थो ख़ाल तव्हांखे भरणा आहिनि बिल्कुलु सादी ॻाल्हि आहे ख़ाल में उहे रक़मूं लिखणियूं आहिनि जेके बराबरि जे हुन पासे न हुजनि ठीकु आहे त हीअ तव्हांजे लाइ आहे होमवर्क आसानी सां करे वठो 8 नंबर फन आहे ठीकु आहे मां त चवंदो आहियां मैथ इज़ मैजिक मैथ जादू आहे ठीकु आहे सो 8 नंबर में चवे थो त तव्हां हिकिड़ो नंबर ही इंग्लिश में आहे ऐं तव्हांखे सिंधीअ में ॿुधाईंदो थो वञा चए थो त तव्हां हिकिड़ो नंबर ज़हन में सोचियो ठीकु तव्हां उन नंबर खे डबल करियो अचो त आउं चाहींदुसि इनखे करे वठो तव्हांजे अॻियां वरी मत तव्हांखे थोरी भुल थी वञे ठीकु आहे हाणे अचूं था हिन ते ॾिसूं त आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो वधीक सब्सक्रिप्शन मां ऐं व्यूज़ मां ख़बर पवंदी ठीकु आहे हाणे ही फ़र्ज़ु करियो हिन ते फोकस करियो चए थो त तव्हां को बि नंबर सोचो फ़र्ज़ु करियो त मूं नंबर सोचियो आहे घणो 9 क्लियर थी वियो मूं पंहिंजे ज़हन में सोचियो तव्हांखे ॿुधायो न तव्हांखे दोस्त खां चवंदव त बाबा तूं को बि नंबर सोच हू सोचींदो उन खां पोइ तव्हां हुनखे चवंदव त इन नंबर खे डबल कर यानी इन खे ॿीणो कर त हिन जो जवाबु अची वेंदो हुन वटि 18 जेकॾहिं हू जेको बि नंबर सोचींदो हुनजो डबल थींदो हाणे हू चवंदो त उन में 9 जोड़ करे तव्हां उनखे चवंदव त उन में तव्हां 9 जोड़ करियो हू कहिड़ो बि नंबर सोचे हू 10 सोचे 20 सोचे हू आज़ादु आहे पर तव्हां उनखे चवंदो उन में 9 जोड़ करे ठीकु आहे हाणे 9 जॾहिं जोड़ कंदो त तव्हांखे ख़बर आहे त हुन वटि ईंदो 27 ठीकु आहे हाणे उन वटि जेको आहे सो अची वियो 27 त पोइ छा थींदो देन एड द नंबर यू स्टार्टेड विथ उन खां पोइ हुनखे चओ त हाणे 9 जोड़ करण खां पोइ इन में उहो नंबर जोड़ कर जेको उहो अदद जोड़ कर जेको तो ज़हन में सोचो हो त हू यकीनन हिन में 9 ई जोड़ कंदो छो त हुन सोचो हो त अहिड़े नमूने सां जॾहिं हू ॾिसंदो त हिन जो हुन वटि जवाबु ज़हन में ईंदो 36 ठीकु आहे हाणे 36 खां पोइ तव्हां हुनखे पोइ चवंदव देन डिवाइड द अमाउंट बाय 3 हाणे तव्हां हिनखे चवंदव त हिनखे वंड कर घणनि सां 3 सां हू जॾहिं हिननि खे 3 सां वंड कंदो त हुन जो जवाबु ईंदो 12 ठीकु आहे हाणे तव्हां उनखे चवंदव त जेको तव्हां वटि जवाबु आयो आहे उन खां तव्हां उन खां 2 कट करियो सबट्रैक्ट करियो हाणे तव्हां 2 कट करियो हू जॾहिं 12 मां 2 कट कंदो त हुन वटि जवाबु घणो ईंदो 9 हाणे तव्हां उनखे चवंदव त हाणे इहो ई नंबर तव्हां सोचो हो न जेको तव्हां मूंखे ॿुधायो कोन जेको तव्हां ज़हन में पहिरीं सोचो हो सो इहो साॻियो ई नंबर आयो या कोन आयो त एग्ज़ैक्ट साॻियो ई नंबर ईंदो हुन वटि ठीकु आहे हीअ एक्टिविटी ॾाढी मज़ेदार आहे तव्हां पंहिंजे दोस्तनि खे इंजॉय करे सघो था दोस्तो अॼोकी मश्क पूरी थी मैथ इज़ मैजिक हिनखे पढ़ो इंजॉय करियो ऐं असां सां गॾु रहो यूट्यूब खे ज़रूरु इस्तेमालु करियो थैंक यू वेरी मच